हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन आफ्ताब राइम सलाम दोस्तों अॼु मुंहिंजो मौज़ू जेको आहे उहो आहे कुते वारी नज़र। हाणे मसइलो इहो आहे त पाण ऑब्ज़र्व कयूं त असांजे समाज में सोसाइटी में जॾहिं बि पाण मार्केट्स में वेंदा आहियूं हेॾा होॾा त अक्सर करे असांखे अहिड़ा माण्हू नज़र ईंदा आहिनि जेको स्पेशली छोकिरियुनि खे औरतुनि खे कुते वारी नज़र सां ॾिसंदा आहिनि। सो मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी त जॾहिं बि तव्हां मार्केट में वञो इतफ़ाक़ जेकॾहिं कंहिं औरत ते या कंहिं छोकिरी ते नज़र पइजी वञे त माण्हू हुनखे जेको आहे न इहो कुते वांगुरु न ॾिसे। जेकॾहिं नज़र पइजी वई फॉर एग्ज़ाम्पल हाणे छोकिरी वॼे बि नज़र पइजी वई ठीकु आहे हटाए छॾीसीं नज़र उन हिकिड़े सेकेंड में तव्हांखे छोकिरी उहा नज़र अची वेंदी ठीकु आहे ज़रूरी कोन्हे त कुते वांगुरु हुनखे ॾिसो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त कॾहिं बि को बि औरत तव्हांजे कुते वांगुरु ॾिसण ते इम्प्रेस कोन थींदी। हिन जे करे दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी त कुते वारी नज़र खे बचाए ऐं माण्हू वारी नज़र ते अमल करे। थैंक यू यार यार। ऐं हा ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि उहो इहो त असांजो जेको सिंधी जो शऊर आहे यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ असांजा जोधा जवाहर जॾहिं हॉस्टल मां जेको असां काटन बाय आहे मुछनि खे तेल ॾेई टांडो थी जॾहिं निकिरंदा आहिनि फैकल्टी त उहो मूं नोट कयो आहे त कुते वांगुरु छोकिरियुनि खे कुते वांगुरु ॾिसी उहो बि न कयो महिरबानी करे ख़ुदा जो वॼो सिंधी जो शऊर आहियो तव्हां पढ़ियल लिखिया आहियो। ऐं कसम खणी ॻाल्हि थो कयां त छोकिरी इहे लुसियाए वारी जेको एक्सरे कंदा आहियो कोन फसंदी। ऐं छोकिरियुनि खे बि इहो गुज़ारिश आहे जेकॾहिं हर भरो तव्हांखे को कुते वांगुरु ॾिसे त हुनखे वञी वेझो चओ अदा इहो कुते वारी नज़र कट। थैंक यू। जेकॾहिं अञा बि कुते वारी नज़र खे नथा मोड़ो न त पोइ खाधो बि कुते वारो खाओ। हवाले ईअं कंजर। ऐं हा ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि उहो इहो त असांजे जेके बसि इहो कुतो छो थियो सो ॿिया जेको आहे कुते कुते वांगुरु ॾिसंदो हीअं करे ॾिसंदा आहियो न।